अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीन ॾिसी रहिया आहियो अकबर मज़ारी ऑफिशियल। आऊं आहियां जो पंहिंजो होस्ट अकबर मज़ारी। सॼे सिंध में क़बाइली तकरारनि जे करे ॾींहों ॾींहुं केतिरा ई नौजवान मारिजी वञनि था, पर सिंध हुकूमत अहिड़नि तकरारनि खे ख़तमु करण लाइ के जोगा उपाउ न वरिता आहिनि। ईअं ई कल्ह हिकु अहिड़ो वाक़ियो रावती जे कचे में पेश आयो, जंहिंमें तव्हां चई सघो था त सॼो ॾींहुं राति मौत जो रक़्स कंदो रहियो। इंतिज़ामिया पुलिस उनखे ख़तमु करण जे बदिरां ॿिए धुर खे सपोर्ट कंदो रहियो, जंहिंजे नतीजे में शर बिरादरी जा 11 खां मथे माण्हू मरिजी विया। मरिजी वियलनि में नामी ग्रामी धाड़ेल बि हुआ, जंहिंजे मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते संगीन क़िस्म जा केस बि दाख़िल हुआ। इहो वाक़ियो थियो ईअं आहे जो उमर शर जेको पोएं साल मारिजी वियो हो, उनजे मारजण जो या उनखे क़तल करण जो जेको इल्ज़ाम हुयो शर बिरादरी तरफ़ां सेलरा बिरादरी जे मथां इनजो इल्ज़ाम लॻायो वियो त इन्हनि जो हथु आहे। शर बिरादरी तरफ़ां कल जेको आहे त सेलरा बिरादरी जे घरनि जे मथां हमिलो करे 4 ॼणनि खे शहीद कयो वियो। उनजे प्लान में हुननि जवाबी कार्रवाई शुरू कई त सीलरा धोंधू इन्हनि जे सपोर्ट में पुलिस बि पहुची वई। पुलिस ऐं इन्हनि कबीलनि गॾिजी करे शरनि जे मथां हमला शुरू कया। हमले जे नतीजे में तक़रीबन 11 ॼणा शरनि जा मारिजी चुका आहिनि ऐं उन्हनि मां कुझु जा लाश पुलिस खणाए बावड़े जे अस्पताल पहुचाए उन्हनि जो पोस्टमार्टम करे कचे तरफ़ अॼु रवाना करे छॾिया आहिनि। इहे तकरार हलंदड़ आहे केतिरनि ई सालनि खां। इन्हनि खे ख़तमु करण जी ज़िम्मेवारी पुलिस जी हुई, लेकिन पुलिस हिते हिकु ॿियो ईअं सम्झो त स्ट्रेटेजी या उन्हनि जो जेको तरीक़ेकार हुयो उहो उन्हनि अमल में आंदो आहे। उनजे नतीजे में उन्हनि ॿिए धुर खे ख़तमु करण जे लाइ हिकु धुर खे सपोर्ट करणु शुरू कयो। धोंधुनि ऐं सीलरनि सां गॾु पुलिस जा एहलकार, रेंजर जा एहलकार बि हुआ ऐं पुलिस जे ड्रोननि वसीले शरनि जे इलाइक़नि या शरनि जे घरनि जे मथां ड्रोन सां बि हमला जारी हुआ। रॉकेट लॉन्चरनि सां बि ऐं ॿिया जेके ख़तरनाक हथियार हुआ उन्हनि जे ज़रिए बि शरनि जे मथां फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ हुयो। ऐं इहे बि इतला आहिनि त उते हिकु कोर्ट में कुझु शर कबीले जा जेके धाड़ेल हुआ उहे उनमें वेठा हुया या उते वेही करे उहे फायरिंग करनि पिया। उन कोर्ट खे सेलरनि, धोंधुनि ऐं पुलिस जेको आहे चौतरफ़ो घेरे में आणे करे उते जेतिरा बि धाड़ेल हुया उन्हनि खे मारे छॾियो। हिकु हिसाब सां त इहो भलो कमु थियो आहे जो धाड़ेल हुया, यारी हुया, उहे ख़तमु थिया। लेकिन ॿिए तरफ़ ॾिठो वञे त उन्हनि खे जंहिं तरीक़े सां मारियो वियो आहे उहो कानून खां मताहूं आहे। कानून अहिड़े तरह जी इजाज़त नथो ॾिए जो तव्हां हिकु धुर खे ख़तमु करण लाइ ॿिए धुर जी सपोर्ट कयो। हाणे अञा ताईं इहो जेको आहे मामिलो हलंदड़ आहे, अॻिते केसि ताईं हलंदो कंहिंखे का ख़बर न आहे। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अकबर मज़ारी ऑफिशियल।